मुझे नालो मोहम्मद फाजिल चना है। मैं ज़मा जर्नलिस्ट आहियां। हैदराबाद में बहरान अखबार समापिस्त आहियां ऐं उनखां अलावा रेडियो FM ते मुख़्तलिफ़ चैनलनि ते जो पर्सो मां कमु कयो आहे। जेतिरे क़दुरु ॿारनि जे तहफ़ुज़ जे हवाले सां ॻाल्हि आहे, अॼु जो ॿार इंतिहाई उन ॾुखे वक़्त मुंहिंजा गुज़री रहियो आहे, जीअं मुंहिंजो छोकिरो हुजे या छोकिरी हुजे। स्कूल में भी उनके सेक्सुअल हरासमेंट के मुंहुं ॾियणो पवे थो। जेकॾहिं पाड़े में अचे थो तॾहिं बि उनसां इहा ई सूरत हाल जेका असां साम्हूं अचे थी, यानी त घर खां ॿाहिरि निकिरण खां पोइ उहो छोकिरो स्कूल पहुचे थो या उहा छोकिरी स्कूल पहुचे थी त उनखे रस्ते खां वठी स्कूल पहुचण ताईं ऐं स्कूल खां वरी घर पहुचण ताईं ऐं उनखां पोइ उन मुहले मंझि बि इहा ई जेका आहे सा ॿार जे तहफ़ुज़ जे हवाले सां जेका आहे सा उनखे सॼियूं शयूं साम्हूं अचनि। हाणे सूरत हाल बिगड़जे हिते थी त घर मंझि उन ॿार खे या उन छोकिरीअ खे उहा तरबियत ई कान थी ॾिनी वञे त स्कूल वञण खां पोइ उते सवाइ उस्ताद जे ॿियनि शागिर्दनि खे कीअं ॻाल्हाइणो आहे, उन्हनि सां कीअं उथी वेठी करणी आहे। अहिड़ी तरीक़े सां छोकिरीअ खे बि इहो दर्स घर खां कोन थो मिले त स्कूल पहुचण खां पोइ टीचर खां अलावा तुंहिंजी जेकी उते मख़सूस सहेलियूं आहिनि उनखां अलावा जेके ॿार जेके वॾी औरत सां तोखे एतिरो घणो नाहे ॻाल्हाइणो, या उन स्कूल निकिरण खां पोइ ॿाहिरि कंहिं छोकिरे सां बि नाहे ॻाल्हाइणो, या उन सां खां अखि मचोली बि नाहे करणी। पर अक्सर ईअं थींदो आहे त तव्हां स्कूलनि जे दरनि ते ॾिसंदो, प्राइमरी खां वठी करे हाई स्कूल ताईं, हाई स्कूल खां पोइ कॉलेज जी लेवल जेका आहे उन ताईं अंबो छोकिरनि जा जेके ॿाहिरि कॉलेजनि जे ॿाहिरां बीठल हूंदा आहिनि। इन इंतज़ार में त हाणे छोकिरनि जी स्कूल जी मोकल थियण वारी आहे ऐं उन खां पोइ उहा जेका हरासमेंट जेका थिए थी उहा तव्हां अंदाज़ो नथा लॻाए सघो उहा छोकिरी कीअं थी बर्दाश्त करे। पर उहा वीचारी वरी ख़ामोश थी घर अचे थी, घर में उहो ज़िक्र कान थी करे त अॼु मूंसां कहिड़ी सूरत हाल पैदा थी। जेकॾहिं घर में उहो ज़िक्र करे त माइटनि खे बि ख़बर पवे त छोकिरी स्कूल मोकिलीसीं, मोकल थियण खां पोइ केतिरनि छोकिरनि जो पीछो कयो, केतिरा छोकिरा उते दरवाज़े ते बीठल हुआ। ऐं असांजी स्कूलनि जी ऐं कॉलेजनि जी जेका इंतिज़ामिया आहे उन्हनि बि इन तरफ़ कॾहिं सोचियो न त आया स्कूल ऐं कॉलेज जी मोकलनि खां पोइ ॿारनि जे वालदेन खां अलावा जेके अंबो नौजवाननि जो उते बीठो हूंदो आहे उनखे मना करणु, उनखे न बीहणु ऐं उन्हनि खे सम्झाइण जे हवाले सां बि असां वटि हिते का बि अहिड़ी का तरबियत वारो सिस्टम आहे। असां यूनिवर्सिटी लेवल ते कोन था ॻाल्हायूं। यूनिवर्सिटी लेवल ते नौजवान जंहिं महिल पहुचे थो या छोकिरी जंहिं महिल पहुचे थी उहा मेच्योर थी चुकी हूंदी आहे, उहा पंहिंजे बुरे भले वञा सम्झे थी। पर प्राइमरी खां वठी तव्हांजी हाई स्कूल ताईं आहे, हाई स्कूल खां वठी कॉलेज ताईं वारो जेको विच वारो दौरु आहे इहो इंतिहाई दौरु वॾो आहे ऐं उनखे बर्दाश्त करणु ऐं उन मंझि छोकिरो ऐं छोकिरी जंहिं महिल बुलूफ़त ॾांहुं वञनि था ऐं उहो बुलूफ़त वारो दौरु एतिरो त ख़तरनाक आहे जो तव्हां ई असां सोचे बि नथा सघूं। त उन हवाले सां असांजो मुआशिरो एतिरो तरक़ी याफ़्ता न आहे, एतिरो पढ़ियलु लिखियलु न आहे त कंहिं पराए ॿार खे का शइ ॾियणु, कंहिं पराए ॿार खे हथु लाइणु या छुहणु इजाज़त न हूंदी आहे। पर असांजे हिन मुआशिरे में फ़ख़ुरु महसूसु कयो वेंदो त मुंहिंजे पुट खे आयो, मुंहिंजो दोस्त उन अची हथु ॾिनो, मिलियो, वेठो, ख़र्ची ॾिनई ऐं मूंखे ख़ुशी महसूसु थी त मुंहिंजे पुट खे मुंहिंजे दोस्त जेको ख़र्ची ॾिनई। मूंखे इहा सूरत रही कोन त इहा ख़र्ची हुन लाइ केतिरो नुक़सानदार साबित थिए। यानी हाणे उहो मुंहिंजो पुटु या मुंहिंजी छोकिरी इंतज़ार में हूंदी त बाबा जो दोस्त कॾहिं थो अचे जेको असांखे ख़र्ची ॾिए। माना इहा सूरत हाल जॾहिं असांजे घरनि में पैदा थिए थी वञे ऐं असां बताते ख़ुदि घर जा मालिक उहो ई नथा करियूं त पोइ इन सूरत हाल मंझि सेक्सुअल हेरासमेंट जेका आहे उहा ख़तरनाक हद ताईं पहुचे थी। उन करे असां जेकी इंतिज़ामिया मुंहिंजे ख़्याल में हुकूमतुनि खे बि उन तरफ़ ध्यानु ॾियणु घुरिजे ऐं वालदेन खे बि ऐं स्कूल में जेके टीचर पढ़ाइनि था उन्हनि खे बि इन तरफ़ ध्यानु न ॾींदासीं त असां सेक्सुअल हेरासमेंट ऐं ॿारनि जी तहफ़ुज़ खां ॿाहिरि न निकिरी सघूं।